फिलहाल मतलब जेके असांजा वॾा हुआ जेके से थर जा हुआ जी ऐं आउं टंडु मोहम्मद खान में वॾी थी आहियां। हींअर हैदराबाद में रहंदी आहियां। जी तालीम मैट्रिक आहे ऐं उमिरि बि तक़रीबन 30 साल आहे। इहा साॻी उमिरि त तव्हां 5-7 साल अॻे ॿुधाई। महिरबानी। इहा मुंहिंजे ख्याल में तव्हां पैदा ई कोन थिया हुआ, तव्हांखे मूं ॿुधाई कोन्हे। अव्हांजो नालो असली फौजिया या इन खां अलावा ॿियो? न इहो ई नालो आहे। नालो इहो ई असुल इहो ई नालो। अक्सर करे जेके रेडियो ते या टीवी ते या इन शोबे में ईंदा आहिनि त पंहिंजो असली नालो ॿियो हूंदो अथनि अचे? न मुंहिंजो असली नालो फौजिया आहे। जी। अच्छा, तव्हां केतिरी उमिरि में इहो महसूस कयो त अव्हांजे अंदर में हिकु फनकार लिकल आहे जेके ॿाहिरि अचणु घुरिजे ऐं मनसब आम ते अची दाद हासिल करणु घुरिजे? उमिरि केतिरी तॾहिं? नंढड़ी आऊं मतलब 6-7 साल जी तॾहिं खां। अच्छा, माशाअल्लाह। यानी शुरूआत जेको तव्हांजी बचपन हो तॾहिं खां तव्हां जी शौक़ में। पोइ भला ॻाइण जी शुरूआत अव्हां अटे वारो थाल वॼाईंदे कई या बाक़ाइदा कंहिंखां सिखिया वरिती? को उस्ताद? न उहो त अटे वारो थाल ई ज़ाहिर आहे, असांजो माहौल ई कोन हुयो सिखिया जेको वठिजे। जी। छो शौक़ में मूं शुरू में ॻायो। जी। पोइ जॾहिं मूं ॻायो ऐं सभिनि चयो त आवाज़ तमामु सुठो आहे त पोइ मूं सिखिया वरिती। पहिरीं थाल खां ई ज़ाहिर शुरू कई। अच्छा, सिखिया में तव्हांजा उस्ताद केरु रहिया? उस्ताद मुंहिंजो पहिरीं गुलाम हुसैन कलेरिया जेको मतलब मरहूम आहे। सुठो ढोलक नवाज़ जी तमामु। उन खां पोइ उस्ताद न्याज़ मरहूम बि मूंखे सेखारियो ऐं जेको आहे सो मजीद खान आहे मुंहिंजो उस्ताद हींअर जेको मूंखे सेखारींदो बि आहे। मतलब पहिरीं बि सेखारी। अच्छा, थर खां वठी हैदराबाद जे गंजे टकरे ताईं सफ़र जेको आहे हिकिड़ो वॾो सफ़र आहे। जी। सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो, कीअं तव्हां हिते पहुता? हक़ सां चवण जो मक़सदु आहे त रेडियो ते तव्हां कीअं आहियो? रेडियो ते त शुरू में ई रेडियो ते ई आई हुअसि। अच्छा। हाँ, शुरू में ही रेडियो ते आई हुअसि। केरु तव्हांखे वठी आयो, कीअं तव्हां रेडियो ते पहुता? भाउ थियल हो मुंहिंजो, उनजो अनवर सहतो नालो आहे। उहो मूंखे वठी आयो छो जो उन शादी हुई त मूं ॻायो पे छोकिरियुनि सां गॾु जेको ॻाइबो आहे। ईअं न मतलब जीअं चइजे त पैसा वठी जाना, ईअं दोस्ती में शौक़ में। पोइ हुननि चयो त भई तव्हांजो आवाज़ तमामु सुठो आहे ऐं तव्हांखे रेडियो ते वठी हलां। फराना जेका आहे उन ज़माने में वठी आयो त नालो मूंखे विसरे पियो। वठी आयो उन चयो मुंहिंजी उते दोस्ती आहे रेडियो ते, तव्हां हलो तव्हांजो आवाज़ एतिरो इंशाल्लाह थी वेंदो, आवाज़ सुठो आहे। अनवर साहब, अनवर बलोच साहब, मरहूम ऐं ख्वाजा साहब। ऑडिशन तव्हांजी कीअं वरिती? ऑडिशन ॿिन्हिनि वरिती हुई, ख्वाजा साहब ऐं अनवर साहब। कुझु पघर वग़ैरह थिया? माइक्रोफोन पघर वग़ैरह थिया? मूंखे ॻाइण न, आवाज़ मुंहिंजा सुठा हुआ पर मूंखे उन ते साज़न ते ॻाइण न ईंदो। अच्छा। हा, सुर में हुयो पर उन लय में न हुअसि। पोइ मूंखे मतलब रेडियो तव्हां इहो चयो त भई तव्हां जेको सो पंहिंजे आवाज़ खे जे अञा साज़न में तयारु करे पोइ तव्हां अचिजो। पोइ साल खां पोइ पहिरियों दफ़ो रेडियो ते आयो त घणे वक़्ते खां पोइ बाक़ाइदगी सां तव्हां ॻाइणु शुरू कयो? 87 में शायदि शुरू कयो आहे। मूंखे त हिकिड़ो यादि आहे त टहकन जी टोकरी हूंदी, उन में मूं हिकिड़ो मज़ाया गीत रिकॉर्ड कयो, हुनमें फौजिया ऐं फारूक ठालपुर हो। हू तव्हांखे बोल यादि? न मूंखे थोरो यादि आहे, धुन कोन्हे। मुंहिंजो मुड़ुसु नथो कमाए, वाकई कमाए? न, मुंहिंजो मुड़ुसु वाकई नथो कमाए। केॾो अजीब इतफ़ाक़ आहे त 87 जी ॻाल्हि आहे, उन ज़माने में तव्हां ॻायो मुंहिंजो मुड़ुसु नथो कमाए, जो अॼु वाकई कोन थो कमाए। तव्हांजे अंदर जो आवाज़ फौजिया, आवाज़ जो दर्द दिल जे दर्द जो तर्जुमान हूंदो आहे। अव्हांजे आवाज़ में बेपनाह दर्द समायल आहे। छा इहो दर्दीली दिल जो नतीजो आहे या आवाज़ परियां खां ई कुदरती अहिड़ो मिलियल अथव? न, ज़ाहिर आहे कुदरती त पंहिंजी जाइ ते आहे, लेकिन ज़रूर उनमें को न को अहिड़ो वाक़ियो हूंदो आहे तॾहिं हादसो हूंदो आहे तॾहिं आवाज़ लिखाई। मतलब जी तव्हांजी कीअं दिलि लिखाई? शायदि थी सघे थो। इन खां अॻु जो तव्हां ॿियो सवाल पुछो, पोइ तव्हां इश्क कयो, मोहबत कई न? छो त तव्हां पोइ सोचींदो फनकार जेको बि आहे न, पोइ उहो ॻाल्हाए थो, ॻाए थो, लिखे थो, माना फनून लतीफ़ा जंहिंजो बि तालुक़ु आहे न, उन हवाले सां ॻाल्हि कजे त ज़रूरु हे दर्द जेको हिन ॻाल्हि कई त यकीनन दर्द पोइ ज़ाहिर थिए। ऐं फन सां जेका मोहबत आहे उहो बि